पाकिस्तान के आलमी मालियाती फंड का $1 करोड़ 23 लाख मिली पिया। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो चमड़ाहे IMF रकम EFF कर्ज प्रोग्राम जी बी किस्त तौर जारी कई आहे। IMF एक्सेप्ट रिपोर्ट में फंड जारी करण की मंजूरी दी हुई। मौजूदा सूरत बहस लाए आल पार्टीज कॉन्फ्रेंस सदाई वने JYP जे सरबराह मौलाना फजल रहमान जो हुकूमत का मुतालबो चवे तो परडेही मामलन में अफगानिस्तान से दोस्ती जो वक्त है। भारत सॼे ख़िते में छिकताण पैदा कई। भारत में मुखालिफ धुर मुसलमानन ऐसे कन मोदी की हिमायत न कई। नरेंद्र मोदी भारत में गैर मकबूल थी चुको है। मोदी के हिंदुत्व कार्ड इस्तेमाल करने की कोशिश नाकाम थी वई। नरेंद्र मोदी हथियार फिटा करे छॾिया आहिनि। खेसि शिकस्त खां पोइ इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे। नए साल में ज़रई तरक्की और फसलन की पैदावार बढ़ाइण जा मनसूबा शामिल करण घुर्जनि। ज़रई तरक्की ते ख़ासि ध्यान ॾिनो वञे। सिहत जो शोबो हमेशा असांजी अवलीन तरजीह रहियो आहे। हाणे असांखे सिहत जी सहूलियतुनि खे वधीक बहितर बणाइणो आहे। सिंध के वॾे वज़ीर मादल अली शाह की सदारत हेठि मनसूबाबंदी और तरक्की खाते के इजलास दौरान ॻाल्हियूं। वॾे वज़ीर पारां PNT खाते के सालियानी तरक्याती प्रोग्राम के आख़िरी शक्ल ॾियण जी हिदायत। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह, प्रिंसिपल सेक्रेटरी आगा वासिफ, चेयरमैन PNT नजम शाह, सेक्रेटरी फ्रांस फयाज सतोई, मेंबर PNT फतातुन्यो ऐं ॿिया शरीक। वॾे वज़ीर जो चवणो हो त नई बजट में बोर्ड मुतासिर इंफ्रास्ट्रक्चर की मुरम्मत कई वेंदी। नए ADP में केनाल और वाटर कोर्स की लाइनिंग शामिल करियो। प्राइमरी स्कूलन के एलिमेंटरी स्कूलन में अपग्रेड करण ज़रूरी आहे। तालीम के फ़रोग़ लाइ तालीम खाते ते ख़ासि ध्यान ॾियणु घुर्जे। गैर रस्मी तालीम के भी मज़बूत करण की ज़रूरत आहे। टेक्निकल और आला तालीम लाइ केतिरियूं ई स्कीमूं क़ाइम कयूं वञनि। सिंध के वॾे वज़ीर पारां नौजवाननि लाइ रांदियुनि और सेहतमंद सरगर्मियुनि ते ॿधल मनसूबा तैयार करण की हिदायत। पाकिस्तान भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी के बयान के चिड़ ॾियारींदड़ करार ॾेई रद्द करे छॾियो। परडेही तर्जमान जो चवणो आहे त भारत का ग़लती न करे। जंगबंदी केतिरनि ई मुल्कनि जी कोशिशुनि सां मुमकिन थी। जंगबंदी जी ख़्वाहिश के पाकिस्तान सां ॻंढण कूड़ आहे। मोदी आम शहरनि जी मौत के भी दहशतगर्दनि सां ॻंढे रहियो आहे ऐं उनखे न्यू नॉर्मल जो नालो ॾेई रहियो आहे। मोदी जो बयान ख़िते में अमन जी कोशिशुनि के ख़तरे में विझण बराबर आहे। पाकिस्तान सिंध तास मुआहिदे तहत पंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ हर ज़रूरी क़दम खणंदो। ओबाड़े वेझो रामथी के कचे में पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन। ॾोहारियुनि जी फारिग में बहलकार ज़ख़्मी थियण जा इत्तला। DSP ओबाड़ो अब्दुल कादिर सुमरो दावा कई आहे त ऑपरेशन दौरान पुलिस जी जवाबी फारिग में 5 ॾोहारी ज़ख़्मी थिया आहिनि। रामथी के कचे में शहर माची मीराणी टोलन ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। ॾोहारियुनि जा केतिराई थाक राहे पटकिया पिया आहिनि। ॾोहारियुनि जे ठिकाणनि तां मुख़बिन जो मोबाइल ऐं तस्वीरूं मिलियूं आहिनि। बागरची के कचेवारी इलाके में ॾोहारियुनि ख़िलाफ़ पुलिस ऑपरेशन दौरान 12 मुखी बाज़ाब करण जी दावा। SSP सखर जो चवणो आहे त ऑपरेशन दौरान गुज़िरियल रात मच्छर शामियाणी में अगवा थियल सोलंगी बिरादरी के 5 ॼणनि समेत ॼणनि के पुलिस बाज़ाब कराए वियो आहे। बाज़ाब करायल 12 ॼणनि में 9 ॼणनि जो तालुक़ खैरपुर ज़िले सां आहे। वॾे वज़ीर मादल अली शाह पुलिस खे हिदायत कई आहे त धाड़ेलनि ऐं कानून जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखियो वञे। आवाम जी जान माल के तहफ़ुज़ के हर सूरत में यकीनी बणायो वञे। हैदराबाद में 15 साल पसंद जो पिरणो कंदड़ पीसनि जोड़े मथा हमलो। मुड़ुस क़तल ज़ाल ज़ख़्मी। पुलिस मौजूब जवाबदारनि ॻोठ हदन उनारी लग लेबर फ्लैट्स में रहंदड़ पीसनि जोड़े मथा औरत जे पुट ऐं भाउ कुआड़े सां वार करे हमलो कयो। हमले में शफी मोहम्मद सोलंकी मारिजी पियो। संदसि गरबारी अज़मत ख़ातून ज़ख़्मी थी पई। मदे जी वेझो कोठारई में पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारियुनि जी गड़ी यासी वासी तौर सुञाणप। पुलिस जो चवणो आहे त मारिजी वियल ॾोहारियुनि बाबल मारवाणी ऐं मोहब्बत मारवाणी जा लाश मदे जी अस्पताल में कार्रवाई बाद सरदखाने शिकारपुर मुंतकिल कया विया आहिनि। ॾोहारियुनि जी फारिग में क़तल थियल कोठाणी तौफ़ीक़ मंगरियो जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले।
पाकिस्तान जो गज़ा में मुस्तकिल ऐं गैर मशरू जंगबंदी जो मुतालबो गज़ा मां फ़लस्तीनियुनि जी बेदख़ली मंज़ूर नाहे। गज़ा जो घिराव तुर्त ख़त्म कयो वञे। गज़ा में बुख खे हथियार तौरु इस्तेमाल कयो पियो वञे। गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जे मुस्तकिल नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार जो सलामती काउंसिल इजलास में ख़िताब। ॾखण गज़ा जे इलाइक़े ख़ान यूनिस ते इसराइली हमले में 20 खां वधीक फ़लस्तीनी शहीद, 70 ज़ख़्मी। अरब मीडिया मौजूब इसराइली फ़ौज ख़ान यूनिस ते यूरोपी अस्पताल जे अहाते में 9 बंकर बस्टर बम विछलाए विया। बम फाटण सबबि केतिरनि ई हंधनि ते ज़मीन फाटी पई। ज़ख़्मियुनि खे ॿाहिरि कढींदड़नि ते बमबारी कई वई।